ब्राह्मणाबाद बाकी बचल आसार। इन ओलिया जी मरामत पंहिंजी यादगिरी लाइ पंहिंजे ख़र्चे सां वीरूमल मंगन मलाणी कराई। ही 2017 जी बिल्डिंग आहे। मरम्मत न मरम्मत 2017 में। साईं जी दरगाह जे घर में का बि चंदे जी पेटी कान्हे। मूं वटि 10 पेटूं लिया हुआ रखे छॾियूं आहे। साम्हूं रखी छॾ साम्हूं 10 हीअं 17 आख़िर। मेंटेन करनी। तेरह 1400 साल पुरानो शहर, उन जा आसार। ही सब हमले आवरन जो कब्रूं अथई जेके हमला करे आया है न। ही उन्हनि जूं कब्रूं पुराणियूं आहिनि न। ऐं ज़ाहिर आहे त हिंदू पाण खे पूरींदा त कोन्हनि न। त इहे उहे आहिनि हमलावर आहिनि। विच में इसको भगल आहे, मुरम्मत थियल आहे विच में। हाँ।